कहाणी 7 दीवारूं। समूरो पाड़ो शरीफ़नि जो। ऊचियूं दीवारूं हिक ॿिए सां गॾु थियल, विच में घिटी हुई, जंहिंजे ॿिन्ही पासे गंदे पाणीअ जूं किनियूं नालियूं वहंदियूं हुयूं। आधीअ राति जो उन्हनि नालियुनि जी धप वेतर वधी वेंदी हुई, जा होरियां होरियां बर्दाश्त खां ॿाहिरि थी वेंदी हुई। अहिड़ियुनि रातियुनि जो आधीअ वेल जॾहिं नसीमा मोटंदी हुई, तॾहिं हुननि ऊचियुनि दीवारुनि में लॻल दरियुनि जे सीरनि मां केतिरियूं ई दीवारुनि जे अंदरि ॿुसाटियल हैरान हैरान अखियूं लिया पाईंदियूं हुयूं। उन्हनि सीरुनि जे पोयां झातियूं पाईंदड़ अखियुनि खे नसीमा चङीअ रीति ॾिसी सघंदी हुई। संदसि ॻाढ़नि चपनि ते हकारत टहिक बणिजी गूंजंदी हुई। ॼाणे वाणे पंहिंजे ग्राहकनि न निहारे खिली ॾींदी हुई। हुन जे टहिक जी गूंज ॿुधी दरियुनि जूं सीरूं बंदि थी वेंदियूं हुयूं ऐं हुननि सां गॾु ई हुन जो टहिक बि ॿुॾी वेंदो हो। ग्राहकनि खां मोकिलाए हूअ अंदरि हली वेंदी हुई। समूरो पाड़ो शरीफ़नि जो हो। जॾहिं हूअ उते वेठी तॾहिं केतिरा ॾींहं धंधो करे न सघी। शरीफ़नि जे पाड़े में गुनाह करणु ॾुखियो हूंदो आहे। नेठि धंधो शुरू करे ॾिनाई। शरीफ़नि जे पाड़े जूं त दीवारूं ई लॾे वयूं, पर हुन जे अॻियां कंहिंजी न हली। शहर जे हर वॾे माण्हूअ वटि ऊंदाही राति में हुन जो नालो वठिबो हो। हा, एतिरो ज़रूरु थियो जो हुन जे घर ॾांहुं खुलंदड़ दरियूं बंदि थी वयूं, पर जॾहिं आधी राति जो ग्राहक सां टहिक ॾींदी हुई त हुननि दरियुनि में सीरूं खुली वेंदियूं हुयूं ऐं हूअ टहिक रोके न सघंदी हुई। शरीफ़नि जे उन्हीअ पाड़े में हुन जे घर जी दीवार सभिनी खां नंढी हुई। हर घर जे दरीअ मां हुन जे घर जो अङणु साफ़ु ॾिसबो हो। सिज लथे जॾहिं हूअ साड़ी पाए, मेकअप करे, कुल्हनि ते वार खोले, ख़ुशबू हणी ॿाहिरि निकिरंदी हुई, तॾहिं बि दरियुनि में सीरूं पइजी वेंदियूं हुयूं। खन पल लाइ तरसी हूअ चौधारी निहार कंदी हुई। उहे ई हैरान हैरान हुन खे घुरींदड़ ॿुसाटियल नज़रूं, ऐं पोइ मुरकी हूअ ग्राहक जी मोटर में वेही रहंदी हुई। कॾहिं कॾहिं नसीमा जी दिलि चवंदी हुई त हू उन्हनि दीवारुनि में ॿुसाटियल नज़रुनि वारनि छोकिरियुनि वटि वञे ऐं हुननि आॾो बीही एॾा आज़ादु टहिक ॾिए जो हुननि जे घरनि जूं दीवारूं भुरी पवनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो जो संदसि अङण में हूअ पंहिंजे ग्राहक खे पई विंदराईंदी हुई, तॾहिं अङण जे बिल्कुलु साम्हूं खुलंदड़ दरीअ जी सीर मां बि नज़रूं मुसलसल पयूं घूरींदियूं हुयूं, जीअं को पिंजरे में क़ैद पखी हसरत सां आज़ादु पखियुनि खे घूरींदो आहे। नसीमा जूं अदाऊं वेतर वधी वेंदियूं हुयूं। तंहिं राति निंड मां हूअ सुजाॻ थी उन कंडा बणिजी संदसि निड़ीअ में चुभण लॻी। हूअ अङण में पाणी पीअण आई। पाणी पीअंदे ओचितो संदसि अखियूं साम्हूं वारी दरीअ ते वञी खुतियूं। दरीअ जा ॿई ताक खुलियल हुया। उन्हनि हैरान नज़रुनि में अॼु डपु हो। हूअ दरीअ मां ॿाहिरि घिटीअ में ॼण कुझु ॻोल्हे रही हुई ऐं ज़हर भरी मुर्क नसीमा जे चपनि ते तरी आई हुई। भित सां सिरकंदो को भवाइतो पाछो दरीअ ॾांहुं वधी रहियो हो। नसीमा खे आधी राति जो ऊचनि वणनि जा भवाइता पाछा यादि अची विया। उन्हीअ भवाइते पाछे जियान ही पाछो दरीअ ॾांहुं वधी रहियो हो। दरीअ में बीठल हीसियल छोकिरी हर डप विचां कॾहिं कॾहिं अंदरि कॾहिं ॿाहिरि ॾिसी रही हुई। पाछो हुन जे ओरियां हलियो आयो। दरीअ मां ईंदड़ मेरहंजड़ी रोशनीअ में उन पाछे खे ॾिसी नसीमा छिरकी पई। उहो आलम हो जेको अञा कल्ह राति नसीमा वटां थी वियो हो। आलम अक्सर नोटनि जी दस्तियूं खणी नसीमा वटि हिकु राति जो सौदो करणु ईंदो हो। नफ़रत जो चिणगूं नसीमा जे अखियुनि में ॿरण लॻियूं। हकारत सां हूअ बुणकी, शरीफ़नि जो पाड़ो। ॿिए ॾींहुं आलम सदाईं जियां नोटनि जी दस्ती खणी आयो। नसीमा जे बदन में बाहि ॿरण लॻी। आलम ॾांहुं गौर करे चयाईं, राति घणी क़ीमत ॾिनई? कंहिंखे? आलम छिरकी पियो। जंहिं ॾांहुं वियो हुए? आलम फिकी खिल खिलण लॻो। कुझु सोचे पोइ चयाईं, तो ॾिसी वरितो? रंडीअ जूं नज़रूं तेज़ हूंदियूं आहिनि आलम। हूअ तमामु शरीफ़ छोकिरी आहे नसीमा। क़ीमत घणी ॾिनई? नसीमा हकारत सां चयो। चयमि न त हूअ तमामु शरीफ़ छोकिरी आहे। आउं नंढी आहियां, इन्हीअ करे मुंहिंजो मुल्ह आहे। हूअ शरीफ़ छोकिरी आहे, इन्हीअ करे अमलय आहे। इहो ज़माने जो दस्तूर आहे। आलम नोटनि जी दस्ती कुर्सीअ ते फिटी कंदे चयो। नसीमा विफली पई। अलाए संदसि कहिड़े भरम खे धकु रसियो हो। नफ़रत सां नोटनि खे घूरींदे चयाईं, पर राति जो लिकी उन्हीअ वटि बि ईअं ई वियो हुए जीअं हिते आयो आहीं। हूअ शरीफ़ छोकिरी आहे नसीमा, तॾहिं तोसां राति जो मिले थी। इन्हीअ लाइ जो हूअ शरीफ़ छोकिरी आहे। आलम चिड़ी पियो। हूअ बि रंडी आहे। नसीमा जो आवाज़ु ऊचो थी वियो। हूअ रंडी कान्हे, हूअ शरीफ़नि जे पाड़े जी लॼ आहे। पोइ आउं बि शरीफ़ ज़ादी आहियां, शरीफ़नि जे पाड़े जी लॼ? हुन जे दिमाग़ जूं नसूं ॼण फाटण लॻियूं। कुर्सीअ तां नोटनि जी दस्ती खणी ज़ोर सां आलम ॾे उछलायाईं, जेका आलम जे पेरनि में अची किरी। हूअ विफरियल नांगिण जी आन सहकण लॻी। आलम बि मच्छरजी उथी बीही रहियो।
नोट खणी नसीमा ॾांहुं नफ़रत सां घूरींदो हलियो वियो। आलम जे वञण खां पोइ हूअ केतिरी देरि वहशत जो रूप बणियो बीठी रही। सारी राति पंहिंजी खट तां साम्हूं बंदि थियल दरीअ ॾे घूरींदी रही। हुन जे दिमाग़ में हिकु ई लफ़्ज़ चकर खाईंदो रहियो, आउं नंढी न आहियां, आउं नंढी न आहियां। जेके ऊची दीवारुनि जे पोयां रहंदड़ छोकिरियूं ईअं गैरमर्द जा आधी राति जो दरीअ मां झाती पाए चिप चुमी सघनि थियूं, त पोइ आउं छो ईअं करण सां नंढी आहियां? आउं बि लॼ आहियां, आउं बि लॼ आहियां। सारी राति हुन जो दिलि ऐं दिमाग़ु जंग कंदो रहियो। ॿिए ॾींहुं सेठ हाशिम भाईअ जो ड्राइवर 4 चकर हणी मोटी वियो, पर हूअ सॼो ॾींहुं दर बंदि कयो वेठी रही। उन्हीअ राति जो सेठ हाशिम पाण हली आयो। राति जो अङण में सेठ हाशिम जे अछनि वारनि में आङुरियूं फेरींदे उन्हीअ दरीअ ॾांहुं घूरींदी रही। आधीअ वेल उहा दरी खुली, छोकिरीअ सीस ॿाहिरि कढियो। अॼु उन्हीअ राति खां बि वधीक मिरांजड़ी रोशनी हुई, जंहिंमें छोकिरीअ जो पाछो भवाइतो थी वियो हो। साॻी रीति ॿाहिरि ॾिसी रही हुई। नसीमा होरियां भुणकी, शरीफ़नि जो पाड़ो। छा चई मिठड़ी? सेठ खेसि ॻराटी पाईंदे चयो। हूअ ॼण छिरकी पई। कुझु बि न सेठ साहिबु, कुझु बि न। तूं चओ त मिठड़ी, बंदो हुकुम जो ग़ुलाम आहे। सेठ सच चओ त आउं रंडी आहियां या लॼ? तूं असांजी लॼ आहीं मिठड़ी, सेठ संदसि चप चुमंदे चयो। इहो चवंदे सेठ जे पोड़नि चपनि ते अयार मुर्क तरी आई। नसीमा जे दिलि कयो त हूअ सेठ जे उन्हनि अयार मुर्क वारनि चपनि ते थुके ऐं चए, रंडीअ जी नज़र ॾाढी तिखी हूंदी आहे सेठ। पर हूअ चुप रही। संदसि नज़रूं खुलियल दरीअ ते खुतल रहियूं। हुन शरीफ़ज़ादीअ जो पाछो वेतर भवाइतो थी वियो। शरीफ़ज़ादियुनि जा पाछा भवाइता थींदा आहिनि, उहा मन ई मन में भुणकी। परियां भित सां लॻल पाछो होरियां खुलियल दरीअ ॾांहुं वधी रहियो हो। नसीमा जे अखियुनि में रत मिड़ी आयो। नालियुनि जी धप वेतर वधी वई हुई, साह मुझाईंदड़ धप। हुन जो दर खुलियल ई रहियो, जंहिंमां हुन जो तेज़ नज़रूं पाछनि खे घूरे रहियूं हुयूं। उहो आलम ई हो, जंहिंखे ॾिसी छोकिरीअ खन खां पोइ दरीअ मां बेग उछलाई, जंहिंखे आलम झटे वरितो। उहा बेग नसीमा जे मथां ॼण छिप बणिजी किरी। हुन ॼातो थी त हाणे छा थींदो? उहो ई जेको शरीफ़नि जे पाड़े में बि थींदो आहे, पर हिकिड़ो चकलो थो सॾराइजे, ॿियो शरीफ़नि जो पाड़ो। ॿिए पल छोकिरीअ बि दरीअ मां टप ॾिनो, पर का बि दीवार न लुॾी। आलम शरीफ़ज़ादीअ जा चप चुमी वरिता। उन्हीअ चपनि सां हुन नसीमा जा बि चप चुमिया हुया, पर पोइ बि नसीमा रंडी हुई ऐं हू शरीफ़ज़ादी। नसीमा जी अखियुनि आॾो सभु कुझु मिरांझड़ो थी वियो। चकलो शरीफ़नि जी घिटीअ मां जनमु वठंदो आहे। हुन चाहियो त उहे अखर रड़ करे चवे, पर सभु कुझु घुटिजी वियो। सेठ हुन जे उघाड़े बदन सां खेॾंदो रहियो ऐं हूअ ॿाहिरि घुरींदी रही। शरीफ़ज़ादीअ आलम जी ॿांह झले चौधारी निहारे अहिड़ो ई टहिक ॾिनो, जेको नसीमा ग्राहक जी ॿांह झले दरियुनि जे सीरुनि मां लियो पाईंदड़ नज़रुनि ॾे निहारे ॾींदी हुई। उन टहिक जो पड़ाॾो सिर्फ़ु नसीमा ॿुधी सघी। ॿिन्ही जा पाछा गॾिजी वेतर भवाइता थी विया हुया। हू ॿई घिटीअ में पखिड़ियल ऊंदाहीअ में ग़ाइब थी विया। दरी खुलियल ई रही। ॿिए ॾींहुं उन्हीअ छोकिरीअ जे घर में ॾाढो घोड़ हो। नसीमा चाहियो थी त विच घिटीअ में बीही ऊचा ऊचा हकारत भरिया टहिक ॾिए, पर हूअ चुप रही। पर दॿियल आवाज़ भुणकी रही हुई, आउं शरीफ़ज़ादी आहियां, आउं लॼ आहियां। सिज लथे हुन जे घर ॾांहुं खुलंदड़ दरियुनि खे सिरूं रखे बंदि कयो वियो ऐं दीवारुनि खे वेतर ऊचो कयो वियो। सुबुह जो रईस ख़ान मोहम्मद खां मोकिलाईंदे नसीमा ॾाढे लाॾ कोॾ सां खेसि चयो, रईस हिकु फरमाइश कयां? चयो जानी, सिर्फ़ु हाज़िर आहे। रईस खेसि भाकुर पाईंदे चयो। हूअ उचिन दीवारुनि ॾांहुं निहारे हकारत सां मुरकी पई ऐं चयाईं, मुंहिंजे घर जूं दीवारूं इन्हनि दीवारुनि खां बि ऊचियूं कराए ॾे। छो? रईस अचरज विचां पुछो। आउं शरीफ़ज़ादी आहियां। इहो चई हूअ टहिक ॾेई खिली पई। संदसि हलकड़े टहिक ते ॼण समूरियूं दीवारूं भुरी पयूं। ॿिए ॾींहुं हुन जे घर जूं दीवारूं शरीफ़नि जे पाड़े जी हर दीवार खां ऊचियूं थी वयूं।